सिंध जे सामूंडी ॿेटनि ते नवां शहर अॾण वारे वफ़ाक़ी सरकार जे फ़ैसिले ख़िलाफ़ कराची में अवामी तहरीक तर्फ़ां रैली कढी प्रेस क्लब आॾो धरणो हंयो वियो आहे। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे कमर मेमण। जी कमर, छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, कराची में अवामी तहरीक पारां सिंध जे विरहाङे जी जेका साज़िश आहे ऐं ॾंगी ऐं भंडार डेमनि जी नीलामी आहे। कराची कमेटी ऐं ज़मीननि ते कब्ज़नि, पाणीअ ते धाड़े ऐं सिंध में धारियुनि जी आबादगारी ऐं बोर मुतासिरनि जी वाहर न थियण ख़िलाफ़ जेको आहे सदर जे इलाइक़े रीगल चौक खां कराची प्रेस क्लब वारो ताईं जेको आहे इहो एहतजाजी रैली कढी वई आहे। ऐं रैली जी अॻुवाणी जेको आहे अवामी तहरीक जे मर्कज़ी सदर डॉक्टर रसूल बख्श ख़ासकली ऐं ॿियनि अॻुवाणनि कई। रैली में अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक जे सवे कारकुननि जेको आहे शिरकत कई। ऐं रीगल चौक खां शुरू थींदड़ रैली जेका आहे सदर अब्दुल्ला हारून ऐं फवारा चौक खां थींदे कराची प्रेस क्लब आॾो पहुती आहे, जिते कारकुन धरणो हणी वेही रहिया आहिनि। रैली में शरीक कारकुननि पारां सिंध जे विरहाङे जी साज़िश, ॿेटनि जी नीलामी, ज़मीननि ते कब्ज़नि, धारियुनि खे निकाली ॾियण ऐं बोर मुतासिरनि जी वाहर न थियण ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। एहतिजाजी रैली खे ख़िताब कंदे अवामी तहरीक जे मर्कज़ी सदर डॉक्टर रसूल बख्श ख़ासकली चयो आहे त सिंध ऐं मुल्क दुश्मन कुवतूं सिंध जे विरहाङे जी साज़िश करे कराची सूबे जा मुतालबा करे रहियूं आहिनि। त उन्हनि खे इजाज़त मिलियल आहे त उहो मुल्क जे विरहाङे ऐं पाकिस्तान जी सालमियत ख़िलाफ़ रैलियूं कढनि। उन्हनि ख़िलाफ़ मुल्क सां गद्दारी करण जे ॾोह में आइन जे आर्टिकल 6 तहत कार्रवाई करण बदिरां वफ़ाक़ ऐं सिंध सरकार उन्हनि कुवतुनि जा सहूलियतकार बणियल आहिनि। हुन चयो त कराची कमेटी सरासर गैर आइनी ऐं गैर कानूनी आहे। उन सिंध दुश्मन अमल में सिंध सरकार जेको आहे बराबरि जी शरीक आहे। आइलैंड अथॉरिटी खे कंहिं बि अदालत में चैलेंज न करे सघो। उनजो वाज़े मतिलबु आहे त रियासत अंदरि हिकु नई रियासत क़ाइमु कई वई आहे। हुन चयो त सिंध जो अवाम अहिड़नि मुल्क ऐं सिंध दुश्मन फ़ैसिलनि खे कंहिं बि सूरत में क़बूल न कंदो। उनजो चवणो त सिंध हज़ारे सालनि खां जेको आहे पंहिंजी अलॻि सुञाणप रखंदड़ वतन रहियो आहे। क़दीम ज़माने में बि सिंध जो अलॻि वजूद हो ऐं क़दीम दौर जी तारीख़ में बि सिंध ऐं हिंद जो ज़िक्र आयल आहे। तारीख़ में कहिड़ा बि कहिड़ी दौर आया हुजनि, पर सिंध पंहिंजे वजूद जे तशख़ुस खां कॾहिं बि गाफ़िल न रही आहे। अवामी तहरीक जे सदर चयो त सिंध जे वजूद खे जॾहिं अंग्रेज़नि ख़तमु करण जी साज़िश कई त सिंध जे धीअरनि ऐं पुटनि जेको आहे शानदार जदोजहद करे अंग्रेज़नि खे शिकस्त ॾेई 1936 में सिंध जे असेंबली जो वजूद विझरायो। पाकिस्तान जी जदोजहद खे पुरअसर ऐं ताक़तवर करण लाइ सिंध असेंबली पाकिस्तान लाइ पहिरीं करारदाद पास कई। सिंध जो पाकिस्तान ठहिण में बुनियादी किरदारु आहे ऐं जेकॾहिं सिंध पाकिस्तान में शामिल न थी हा त पाकिस्तान वजूद में ई न अचे हा। हुन वधीक चयो त जेके कुवतूं सिंध जे विरहाङे जी साज़िश करे रहियूं आहिनि, सिंध जे अवाम उन्हनि खे ख़बरदार करे थी त सिंध जे वजूद ते वार ऐं पाकिस्तान जे सालमीअ सां खेॾणु बंदि कनि। अवामी तहरीक जे कारकुननि जो जेको धरणो आहे उहो हिन वक़्तु बि कराची प्रेस क्लब आॾो जारी आहे ऐं ॿिया जेके अॻुवान आहिनि उहे उन्हनि खे ख़िताब करे रहिया आहिनि। जी कमर, अवां जी महिरबानी।